सऊदी अरब में करप्शन के इल्ज़ाम हेठि शहज़ादनि अॻूणनि वज़ीरनि ऐं वापारियुनि खे गिरफ़्तार करण जो मंसूबो अॻु ई ठाहियो वियो हो। बरतानी अख़बार उहा दावा कई आहे त सऊदी अरब में करप्शन इल्ज़ाम में शहज़ादनि ऐं ॿियनि आम माण्हुनि खे क़ैद करण लाइ अॻु इंतज़ाम कया विया हुआ। सऊदी अरब जे वलीअहद मोहम्मद बिन सलमान जी अॻुवाणी में ठहियल करप्शन ख़िलाफ़ कमेटी 200 खां वधीक शहरुनि खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें शाही ख़ानदान जे फर्दनि समेत अॻूणा वज़ीर, वापारी ऐं ॿिया शामिल आहिनि। बरतानी अख़बार पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त ज़ाहिरी तौर ओचितो करप्शन ख़िलाफ़ क्रैकडाउन जूं तयारियूं अॻु में ई कयूं वयूं हुयूं। अख़बार पंहिंजी रिपोर्ट में ॿुधायो आहे त अहम शख़्सियतुनि जी गिरफ़्तारी खां अॻु ई गवादीअ वारे शहर रियाज़ जे हिकु होटल खे ख़ाली करायो वियो, जंहिंखे बाद में सब जेल करार ॾिनो वियो। गिरफ़्तार थियलनि खे सब जेल मां हिकु भेरो पंहिंजे ख़ानदान सां राब्तो करायो वियो आहे, जॾहिं त सब जेल करार ॾिनल होटल में गैर वास्तेदार माण्हुनि जे दाख़िल थियण ते पाबंदी लॻाई वई आहे। बरतानी अख़बार मूजिबि सब जेल करार ॾिनल होटल इंतज़ामिया में तरसंदड़ ऐं बुकिंग कराईंदड़नि खे ख़त लिखियो वियो, जंहिंमें खेनि हंगामी सूरतहाल सबबि बुकिंग कैंसिल थियण जो ॿुधायो वियो। अख़बार रिपोर्ट में चयो वियो त केतिरनि ई गिरफ़्तार थियल शहज़ादनि खे मीटिंग जो चई उन होटल में घुराए खेनि क़ैद कयो वियो, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि मां पकड़ियल शहज़ादनि ऐं ॿिनि अहम शख़्सियतुनि खे जहाज़ ज़रिए उन होटल में क़ैद कयो वियो। बरतानी अख़बार जी उन रिपोर्ट ते सऊदी हुकूमत जो को बि रद्दअमल ज़ाहिर नाहे थियो। ॿिए पासे करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियलनि जा बैंक अकाउंट पिणु मुंजमद कया विया आहिनि।